जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 28 जुलाई 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास जो शुक्ल पक्ष जी दशमी तिथि। शुरू था कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जे हुननि जे नाश थींदो, कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। पर अॼु थी सघे त कोई बि वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी, बाक़ी ॾींहुं तव्हांजो ठीक ई गुज़रंदो। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे कार्यस्थल ते कोवर्कर्स या एम्प्लॉइज मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। हुननि खे काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुन में हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे अॼु जो ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षी यमामृतात् इहो चई करे निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न भगवान शिव दूर कंदा ऐं ॾींहुं तव्हांजो ठीक गुज़रंदो, तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ही लापरवाही सां हुननि खे कोई रोग या बीमारी सताए थी सघे। थी सघे त अॼु लिक्विड डाइट फॉलो कंदा त तमामु सेहत सुठो रहंदो। कार्यस्थल ते पर हुननि जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में थकावट महसूस थियण जी संभावना आहे, त पर हुननि खे पंहिंजी ऊर्जा ऐं एनर्जी तमामु मेंटेन करे रखणी आहे। थी सघे त योगा या मेडिटेशन कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते भी कोई विघ्न या बाधा हुननि खे सताए थी सघे त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त सभु विघ्न भगवान गणेश दूर कंदा ऐं धन प्राप्ति भी थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो ठीक रहंदो ऐं ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ साधारण गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते जेतिरो थी सघे पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, छो त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। बाक़ी अॼु जो ॾींहुं तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई भी नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त पंहिंजे इन्वेस्टमेंट जो भी ध्यानु रखणो आहे। थी सघे त कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करणो आहे त बहितर रहंदो। स्वास्थ्य हुननि जो ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते तव्हांखे पद उन्नति
यानी काई ना काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, उनमें तव्हांखे सफलता जी भी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, स्वास्थ्य तमाम सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में लंबी यात्रा करण थी सघे त अवॉइड कंदा त बहितर रहंदो, पर धार्मिक यात्रा करण सां हुननि खे लाभ जी प्राप्ति थी सघे। मन में डप या घबराहट पैदा थींदो, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमाम पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाईंदा त ॾींहुं तमाम सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो, धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। थी सघे त थधियूं शयूं अॼु अवॉइड कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते हुननि खे धन जी प्राप्ति थी सघे। गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदो ऐं ॾींहुं ठीकु गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मां दुर्गा जी परिक्रमा। त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं मां दुर्गा जी कीअं परिक्रमा करणी आहे ऐं परिक्रमा घणियूं करणियूं आहिनि। त तव्हांखे यादि रखिणो आहे जॾहिं बि परिक्रमा करणी आहे त जीअं घड़ी हलंदी आहे क्लॉकवाइज, जीअं असां चवंदा आहियूं इंग्लिश में क्लॉकवाइज तव्हांखे परिक्रमा करणी आहे। छो त चवंदा आहिनि कि जेको बि मंदिर हूंदो आहे या जिते मंत्र जाप थींदो आहे या यज्ञ थींदो आहे या हवन थींदो आहे, हुन जो श्रद्धा ऐं विश्वास सां परिक्रमा करणु तमामु लाभदायक मञियो वियो आहे ऐं सकारात्मक ऊर्जा जो हुन सां वाधारो थींदो आहे ऐं नकारात्मक ऊर्जा निकिरी वेंदी आहे। त तव्हांखे यादि रखिणो आहे जॾहिं बि मां दुर्गा जी तव्हां परिक्रमा कयो त सिर्फ़ और सिर्फ़ हिकिड़ी परिक्रमा करणी आहे ऐं मां दुर्गा जो जेको नावारण मंत्र चयो वियो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हिन मंत्र चई करे परिक्रमा कंदा त तव्हांजी सकारात्मक ऊर्जा जो वाधारो थींदो ऐं नकारात्मक ऊर्जा निकिरी वेंदी ऐं तव्हांखे मनवांछित फल जी प्राप्ति बि थींदी। मंत्र वरी तो ॿुधायां, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। इहो चई करे हिकिड़ी परिक्रमा करणी आहे, इहो तव्हां हमेशा यादि रखिजो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे राजेश जी जो, जेके हैदराबाद जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि जाम मेहनत करण खां पोइ बि हुननि खे सफलता जी प्राप्ति नथी थिए। त राजेश जी, तव्हांजे कुंडलीअ में काल सर्प जो प्रॉपर दोष जीअं चवंदा आहिनि, यानी काल सर्प योग बीठो आहे। थी सघे त ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे, जीअं तव्हां हैदराबाद में रहो था त मल्लिकार्जुन जे स्थान ते वञी करे काल सर्प शांति जी पूजा कराए अचो ऐं हुन खां पोइ 40 ॾींहंनि ताईं जेतिरो थी सघे ओतिरो शांतीअ सां कटो त भगवान शिव सारी मनोकामना तव्हांजी पूरी कंदा ऐं तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।